मदन वाणी ऐं लतीफ़ सरकार ॿिन्ही जो पाण में कीअं जोड़ थियो त मदन वाणियो सुतो पियो हो। पोइ लतीफ़ सरकार जो आयुसि मथां त असुरी चवणु आहे त संजे न सुम्हिजे, इबाबत करे आधी राति खां पोइ सुम्हणो आहे। मथां बि लतीफ़ सरकार चयो त सुम्हनि पेर सवा करे इहो कमु कमीननि, लोचन की न लतीफ़ चवे हारी लए होतन, से कीअं सिर खे पसंदि जेके संजे ई सुम्ही पिया। त मदन वाणी थो चएसि उतां निंड मों आवाज़ थो अचेसि, चई त मणमया तस्बी दिलि दंबूरो दन, ताराइनी तलब जूं छू वहदत साण वॼनि, वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन, जेके सुता ई जागनि से निंड बाबत आहे तन जी। लतीफ़ सरकार चयो त हीअ बि का शइ आहे पहुच वारो आहे। पोइ पाण में ॿई हलिया, पोइ हलंदा पिया वञनि त अॻे नलका न हूंदा हुआ, मायूं खूह तां पाणी पियूं भरनि। पोइ मदन ॾिसी ऐं चवनि थो त भरण वारियूं भरे वयूं गदलनि लाती गीह, जिन खे लॼ नाहे लीह से मदन खिलनि बीठियूं खूह ते। त वरी बैथ में ई थो चवेसि लतीफ़ सरकार गिला त गुनाह हुआ न, हीअं त मदन पराए देस में एॾी बक न बको, अॻियां रावल वठंदी रोकड़ो, अॻितां हाकी माणी थी हक़, उते ई थी मरक जाथे लेखो नाहे लाल चए। गिला चई न कर हे मुल्क पराओ थी। पोइ हिते मुरीदनि चयो त साईं तूं लतीफ़ सरकार आयल पए तूं मदन वाणियूं हे तूं साण छो खयो आहे? ईअं बाबा इन में बि त के ॻाल्हियूं आहिनि तॾहिं त मां खयो आहे न। कहिड़ियूं हिन में ॻाल्हियूं हूंदियूं? ही चङो भला जेके हिन में ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हां करे सघंदव? जी हा छो न करेंदासीं। चङो हाणे 3 रुपया थी वञी सौदो वठी आहे मुरीद खे जी हा साईं ना करे कहिड़ो रुपए जो वठी आहे हित न हुत, रुपए जो वठी आहे हित बि हुत बि, ऐं रुपए जो हित हा साईं मांखे ॾे। विया बाज़ार में थी विया रुपए जी इहो हित, रुपए जो हित न हुत, रुपए जी हित। ही चरियो छो आहे छा? इहो सौदो कहिड़ो आहे? कोन्हे को सौदो। तड़ियूं त हिनखे मोटाए मोटी आया। इहो आंदो हिन फैसला खे न मिलियो। मदन खे चई तूं वठी अचे मांखे ॾे। मदन वियो बाज़ार में, रुपयो ॾिनई माज़ूर खे, रुपयो ॾिनई राग पे रंधी जो हलियो उनखे, रुपए जी शइ वठी आयो मोटी। आंदो ई सौदो? चई हा साईं। कीअं? चई रुपयो ॾिनो मां रंधी खे जेको न हित मिलई न हुत, रुपयो ॾिनो मां माज़ूर खे जेको 10 हित 70 आख़िरत बि मिलंदी, ऐं रुपए जी हीअ शइ समाए करे मां ॾिठी आंदई। तव्हां पिया चओ त हिनखे साण छो खयोसीं? इहे सचा आशिक हुया, ज़ात ते ॾात न आहे। ॿियो इहा ॻाल्हि त ॿुधायां त 3 शख़्स हा वञनि पिया दग सां, त हमरा जी पुठनि ते हथु रखियोसीं यार ज़ैफ़ान कान्हे ठही। त हिननि चयो त घबराहरी आहे? चई हा। भॻी थी वञे? चई हा। असां कान ठही या पार बि सही थो ॾे वरी मने बि नथो। चई बाबा असां कान ठही न। त हे बि कढ त वरी गप चङो टुको हलिया त ॿियो हमरा बि कढ फ़ाइदो थो अचे। हे 3 ॼणा हिननि सोचियो हे पहिरों त ॾाची जो आहे, ॿिए चयो त आहे बि कहाणी, 3 चयो त अथसि बि मेठाण जो पार, गुड़ जो पार अथसि मथां। बाबा साईं मुंहिंजी ॾाची ॾिसण गुम थी वई आहे, हीअ कहाणी आहे? चई हा। गुड़ जो पार अथसि मथां? चई हा। असां कान थी। चरियो छो आहे छा? वेठी आहे बादशाह वटि। चई हल बादशाह वटि फ़ैसिलो आहे तव्हांजो। हुन चयो मुंहिंजी बि रन वई आहे नथा पासनि। भाउ फ़ैसिलो आहे हलो भले। विया बादशाह वटि। बादशाह पुछा कनि ॿियो ख़बर? चई साईं हीअं मुंहिंजी ज़ैफ़ा वई आहे, मां हिन खां पुछा कई हिननि 3 शख़्सनि खां, पार बि सही था ॾियनि, मञनि नथा। त बादशाह जो ॿियो ख़बर? चई हा साईं असां ॾिठी कान, भई असां साल खां आहियूं, असां ॼाणींदड़ आहियूं, असां रस्तो अचूं पियासीं पहिरों सुञातोसीं। मां चयो त हीउ पहिरों त ज़ैफ़ा जो आहे। हुन ॿिए वरी संगती ॻाल्हि खे साईं मां चयो मां रन पक भॻी आहे, जो वरी पेर हीअं मरोड़े पोइ ते ॾिठो साईं। मां चयो पेर मरोड़ो पियो आहे पोइ ते ॾिसे त कढ त नथो अचे भॻल आहे। 3 चयो त मां ईअं सही कयो जो हीअ वण जे हेठां वेहंदी वई आहे पर तरियूं खोड़े वेठी आहे, कल थी हणी। मां चयो रन गौरारी आहे, तरियूं खोड़े वेहे थी, तरियूं खोड़े उथे थी, बाक़ी असां कान थी। कर ॾाची वारा तूं ख़बर?
ईअं चई मां बि ॾाची मुंहिंजी गुम थी वई आहे, हे रस्ते में मिलिया, मां पुछा कई मान, कार बि सही ॾिनऊं, मञनि कोन था, ॿियो ख़बर? हे साईं असां पहिरों सुञातो त पहिरों ॾाची जो आहे, जंहिं वण जे हेठां घसीटो ॾेई घुमी आहे त मखियूं विहंदियूं हुन असांजो ॻुड़ अथसि मथां। हिकिड़ो पासो वण जो जंहिं वणनि खां घुमंदी वई आहे, रोड़ींदी वई आहे, हिकु पासो बीठो आहे, मां जो ॾाची कहाणी आहे, हिकु पासो खाईंदी वई आहे, हेॾो धीर नथी पएसि। हा जी हा, मानी जो टाइम बि थियो, बादशाह चयो हाणे मानी खाओ, फतवा पोसारियूं। मानी आई, रखियो वठी साईं हिकिड़े बादशाह जो चयो त मां मानी न खाईंदुसि, छो? मानी मुर्दे जी आहे। टे चयो, ॿिए चयो त मां बि न खाईंदुसि, छो? हिते गोश्त जेको आहे सो कुते जो आहे। टे चयो त मां बि न खाईंदुसि, छो? चई त बादशाह पीउ जो पुटु ई न आहे। बादशाह खे ख़बर लॻी, इहो वरी कीअं था ॻाल्हायो तुंहिंजी ओताक में वेही, की साईं हक़ी था चऊं, अगरि साल खायूं ॼाणी रहिया आहियूं, चिड़ त भली चिड़। पर घोर कराई नौकरनि खे चई भॼो किथां आनो आंदो, उहो पुछा करे साईं फलाणे दुकान खां, हुन खां पुछऊं चई फलाणी बनी जो। भाई ने इहो 100 साल खां वठी मुक़ाम हो, पोइ लालच पियनि, मुक़ाम डराए बनी कयूं, अन मां मुर्दे जी हिननि खे अवस्था अचे थी। गोश्त किथां आंदो हुई, फलाणे कासाई खां, उन खां पुछूं था तूं चई मां छेलो आंदो हो फलाणे खां, उन खां पुछूं था ॾे ख़बर अॻे त ॾे छेलो तो काॾां आंदो? ही साईं छेलो ॿकरी मुंहिंजी पंहिंजी वियाई ऐं ॿकरी मरी वई, पोइ घर में कुती वियाई नई, उन ॿलूं सां गॾिजी कुती खे पटींदो हो। उहो असां बि चयो त खराए छॾींदासीं, झलींदासीं त कोन, पोइ पटींदो उनखे जेतिरो वॾो थियो, थी सघे थो उहा हिनखे अवस्था आई आहे। सही, माउ जे मथां ई ॾंडो पटी, ॻाल्हि सिधी कर, मां पीउ जो पुटु कीअं न आहियां, गुनाह तो माफ़ आहे। पोइ हुन माई चयो त बराबरि, मुंहिंजी माए खां मोहबत थी वई, पोइ बाक़ी तूं मुंहिंजी कुझु न, इहे साल खॼे थी ॼाणींदड़।